कॾहिं कॾहिं सूर दवाउनि सां ठीकु नाहिनि थींदा। डॉक्टर साहब। छा ॻाल्हि आहे किरण? अॼु तुंहिंजो चेहरो घुमायल घुमायल थो नज़र अचे। कुझु न, बस मथे में थोरो सूर आहे, बाक़ी ठीकु आहियां। मथे में सूर आहे त पोइ मूंखे ॿुधाइणु खपंदो हुयो, मां डॉक्टर आहियां। कॾहिं कॾहिं सूर दवाउनि सां ठीकु नाहिनि थींदा। डॉक्टर साहब। मूं तुंहिंजो मतिलबु कोन सम्झो किरण, तूं छा थी चवणु चाहें? मुंहिंजो मतिलबु आहे त तूं हाणे ड्यूटी ते वञ ऐं शाम जो वापसि अचु। जेकॾहिं मथे में वधीक सूर पियो त पोइ तोसां मशवरो कंदसि। तुंहिंजे चेहरे ते उदासी जा बादल ॾिसियूं पियो वञा। क्लिनिक ते कीअं मज़ो ईंदो? मुर्की मोकिलाए। मुंहिंजे मुरकण सां छा थींदो इब्रार? तुंहिंजे मुरकण में मिठास आहे किरण, ऐं तोखे मुरकंदो ॾिसी मुंहिंजे अंदर में बाग बहार थी वेंदी आहे। तोखे उदास ॾिसी मुंहिंजो अंदर बि उदास थी वेंदो।